नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कोठड़ी मां नारी मुबैना अगवा वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतजाज। टेलीग्राफ कॉलोनी वारे इलाइक़े मां 5 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मुस्मात वहीद खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। 5 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मुस्मात वहीद खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ कोठड़ी मां असांजी लाइन ते मौजूदु आहिनि इदरीस पवार जी। इदरीस, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कंदा। जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी साइट जे टेलीग्राफ कॉलोनी वारे इलाइक़े में 5 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नारी मुस्मात वहीदा खोसो जी बाज़ाबी लाइ संदसि वारसनि मोहम्मद साजन, नवाब अकबर, मुस्मात हबीबा ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त जवाबदार मोहब्बत अरबाब, सदर हिम्मत, आसिफ़, पीरल खोसो ऐं ॿिया असांजी न्याणी खे ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजो केस बि साइट थाणे ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस संदनि का बि मदद करण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त असांखे डपु आहे त ॼाणायल जवाबदार असांजी न्याणी खे मारे न छॾनि। हिननि एसएसपी ॻामशोरो, डीआईजी हैदराबाद समेत ॿियनि खां मुतालबो कंदे चयो आहे त संदसि न्याणी खे आज़ादु करायो वञे। जी